नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदालू त इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली के स्पीकर असद कैसर तरफा मकानी चूंडुनि जी ज़ाब्ता अखलाक की मुबैना बनकड़ी जो नोटिस वठंदे खेसि ज़ाती तौर ते तलब करे वरितो। सोशल मीडिया ते वायरल थींदड़ आइडियो में क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर मुबैना तौर ते वोटरनि खे तरक्याती मनसूबनि जो लालच ॾेई रहियो आहे। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर सरदार मज़हर हुसैन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर के सुभाणे 11:30 वॻे पेश थियण जो नोटिस मोकिलियो, जंहिंमें चयो वियो आहे त तव्हांजी आइडियो गर्दिश करे रहियो आहे, जंहिंमें तव्हां वोटरनि खे तरक्याती मनसूबा ॾियण जा वाइदा करे रहिया आहियो। अवां पार्टी उम्मीदवारनि खे चई रहिया आहियो त मल्टी बिलियन मनसूबनि जा टेंडर जल्द जारी कया वेंदा। इलेक्शन कमीशन जे नोटिस में चयो वियो आहे त ज़ाब्ता अखलाक जी बनकड़ी बाबति ज़िला इलेक्शन कमिश्नर सवाबी जी ऑफिस में पाण अची वज़ाहत ॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।